कंडियादम में जमायत इस्लामी जे ज़िलई औरत विंग पारां इसराइल जी जारियत ख़िलाफ़ ऐं फ़लस्तीनी मुसलमाननि सां ॿधीअ जे इज़हार तौरु रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जमायत इस्लामी जे मरकज़ी अमीर सिराजुल हक़ जी अपील ते चाकी पाड़े खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें औरतुनि, मासूम ॿारनि ऐं मर्दनि वॾे अंग में शिरकत कई। रैलीअ दौरान इसराइल ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाणनि मुश्ताक अहमद आदिल, औरत विंग जी ज़िलई अॻुवाण सलमा जमील, नाहिद वहीद, अब्दुल सत्तार अंसारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जमायत इस्लामी पाकिस्तान पंहिंजे फ़लस्तीनी मुसलमान भाउरनि सां गॾु आहे, खेनि अकेलो न छॾींदासीं। हिननि अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कयो त फ़लस्तीन में इसराइल जे ज़ुल्म खे बंदि करायो वञे। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़।